जा पाण में जा पाण में कयम रूह रिहान न काडूं घर ॾेह में नकी के चिनकान पुनू थियस पान ससुई तासूरहा या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब जल जलालहो मौला अॼो को अल्लाह यार साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मौला अल्लाह यार साईं जे पुटनि खे सरकारी नौकरियूं ॾे नबी साईं जो वास्तो तिन्हनि खे रोज़ी में ज़ाहिरी ऐं ग़ैबी गंज अता फरमा। ओ मौला हे घर ऐं घर वारा तुंहिंजे साम्हूं आहिनि तुंहिंजी अमान पनाह में आहिनि हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। ओ मौला साईं रियाज़ हुसैन फुलपोटो साईं खे रियाज़ साईं जे पुटनि बचड़नि अमड़नि न्याणियुनि खे सिहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। साईं फौजी शाह मुराद साईं खे फौजी शाह मुराद साईं जे पुटनि बचड़नि खे सभिनी साईं जे भाइरनि सभिनी भाइरनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। साईं बार साईं खे सिहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। ओ मौला साईं गुलज़ार अली फुलपोटो साईं जा बच्चा नेक साले करे हिननि खे नौकरियूं अता फरमा। साईं शहबाज दिनो मेतलो साईं जो मौला बेड़ो तार साईं जो जेके मेहूं चोरी थी वयूं उहे वापसि मिलनि या दुआ क़बूल फरमा। ओ मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। हाजी साईं बाबा हाजी अल्लाह वधायो भंड साईं खे सिहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। ओ मौला सन 2000 में तंज़ीम ठाहियमि 25 साल गुज़री विया अॼु ताईं जेके बाना रोज़ सलवात पढ़ण जे लाइ आया क़ुर्बानियूं ॾींदा रहिया उन्हनि जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू